पासे मांखे ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर में गोलो दड़ो थाणे जी हद में ओढा ऐं खरूस खूनी तकरार ॿीहर भड़कियो थियो आहे। फायरिंग में हुज़ूर बख़्श ओढो मारिजी वियो आहे ऐं संदसि पुटु ज़ख़्मी थी पियो आहे। पुराणे तकरार तां ॿिन्ही धुरियुनि जा 20 खां वधीक माण्हू क़तल थी चुका आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, मांखे अपडेट कंदा हलूं। शिकारपुर में गोलो दड़ो थाने जी हद में ओढा ऐं खरूस खूनी तकरार ॿीहर भड़कियो थियो आहे। फायरिंग में हुज़ूर बख़्श ओढो मारिजी वियो आहे जॾहिं त संदसि पुटु ज़ख़्मी थी पियो आहे। पुराणे तकरार तां ॿिन्ही धुरियुनि जा 20 खां वधीक माण्हू क़तल थी चुका आहिनि। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है, शिकारपुर में गोलो दड़ो थाने जी हद में ओढा ऐं खरूस खूनी तकरार ॿीहर भड़कियो थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रशीद जामो खां। जी रशीद, आगाह कजो। जी बिल्कुल, गड़िया सीन लगे गोलो दड़ो थाने जी हद में खरोस ऐं ओडा बिरादरी में हलंदड़ पुराने ज़मीनी तकरार तां मुबैना तौर खरोस बिरादरी जी फायरिंग में ताजू डेरो वासी हज़ूर बख़्श ओढो पंहिंजे नौजवान पुट अवेस ओढो समेत मारिजी वियो आहे, जिनके गड़िया सीन पुलिस सिविल अस्पताल आंदो। ऐं ओडा बिरादरी जो चवणु आहे त असांजो खरोस बिरादरी सां पुराणो ज़मीनी तकरार हलंदड़ हो, जंहिंमें असांजा ॿिन्ही धुरियुनि जा 20 खां वधीक जेके माण्हू मारिजी विया आहिनि। अॼु सुबुह असांजा माण्हू गड़िया सीन शहर खां पंहिंजो ॻोठ ताजू डेरो तरफ़ अची रहिया हुआ त खरोस बिरादरी जे माण्हुनि असांजे माण्हुनि मथां फायरिंग कई, जंहिंमें असांजो हज़ूर बख़्श ओढो मौके ते मारिजी वियो ऐं संदसि नौजवान पुटु अवेस बि सख़्तु ज़ख़्मी थियो, जेको बि सिविल अस्पताल गड़िया सीन अंदरि तड़पी फोत। ॿिए पासे मक़तूल जा जेके लाश आहिनि ज़रूरी कार्रवाइनि जे लाइ गड़िया सीन सिविल अस्पताल में रखियल आहिनि, जिते ज़रूरी कार्रवाइनि बैदि लाश वारसनि हवाले कया वेंदा ऐं आख़िरी तरह ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे, जॾहिं त हिन वाक़े खां पोइ ॿई धुरियूं मोर्चा बंदि थी वियूं आहिनि। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।